अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे होस्ट अवैस अकबर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों, अॼु जो जेको असांजो बुक आहे उहो मोटिवेशनल जो आहे। बुक जो उनवान आहे पंहिंजी सलाहियतुनि खे कमु आणण जो ॾांहुं। त हिन जे अंदरि ई असांजो टॉपिक आहे गुफ़्तगू तव्हांजो अंदाज़। त चो त टॉपिक ते ॻाल्हायूं था। कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके असांखे पंहिंजी गुफ़्तगू जे सहर में मुब्तला करे छॾनि था। उन्हनि जी गुफ़्तगू ज़िंदगीअ सां भरपूर ऐं पुरजोश हूंदी आहे ऐं अहिड़ी त दिलचस्प हूंदी आहे जो साण सां गुज़ारियल घणियूं यादगार बणिजी वेंदियूं आहिनि। असीं बि मुसलसिल मश्क सां पंहिंजी गुफ़्तगू जे अंदाज़ में सुधारो आणे सघूं था। उन लाइ कुझु रहनुमाई हेठि ॼाणल आहे। गुफ़्तगू जी शुरूआति। गुफ़्तगू जी शुरूआति जा 3 बुनियादी हिस्सा आहिनि: तव्हां, मुख़ातिब शख़्स ऐं सूरत हाल। अलिफ़, मां सां शुरूआति तमामु घटि फ़ाइदेमंद साबित थिए थी। मां जो मतिलबु माना स्टार्टिंग में ई पंहिंजे पाण खे डिफ़ाइन करणु, पंहिंजी तारीफ़ करणु, पंहिंजे बारे में ॻाल्हाइणु शुरूआति में तमामु घटि फ़ाइदेमंद हूंदी आहे। ॿी अचे थो मुख़ातिब शख़्स, जेको मतिलबु तव्हां सां मुख़ातिब थिए थो, उन सां शुरूआति घणो करे बहितर साबित थिए थी। उन लाइ इहा ॼाण ज़रूरी आहे त मुख़ातिब शख़्स छा पियो करे, छा पियो चवे या छा पियो पढ़े, उन सां शुरूआति करियो। मतिलबु स्टार्टिंग में तव्हां पंहिंजे बारे में न ॿुधायो, आॾो वारे खे मौक़ो ॾियो त उहो तव्हां सां गुफ़्तगू करे पंहिंजे बारे में ॿुधाए। 3 नंबर ते अचे थी सूरत हाल। सूरत हाल सां शुरूआति आम तौरु बहितर रही थी ऐं उन लाइ पहिरें इज़ाफ़ी मालूमात हासिलु करियो। जीअं प्लेटफॉर्म ते गाॾीअ जो इंतज़ारु ॾाढो थकाईंदड़ हूंदो आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? या छा इहा गाॾी हमेशह लेट ईंदी आहे? हाणे गाॾी जो लेट अचणु या गाॾी जो थकाइणु इहा हिकिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे। सूरत हाल जो तव्हांखे रेफरेंस ॾेई ॻाल्हाइणु, इहो हुयो गुफ़्तगू जी शुरूआति। हाणे पढ़ूं था गुफ़्तगू जारी रखणु। उनजो अलिफ़ आहे। अलिफ़ मतिलबु 1 नंबर ते या ए चऊंसि। ए ते आहे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदड़ सवाल। कीअं, छो, कहिड़ी तरह। मतिलबु असांखे अहिड़ा सवाल करणा जंहिंमें ॻाल्हि वधे, अञा लहंदी थिए। ईअं बि न आहे त असां आॾो वारे खे तमामु घणो तंग कंदा रहूं ऐं हुनखे चवंदा रहूं त बाबा हीअं छो थियो, हूं छो थियो, ऐं फुज़ूल सवाल कंदा रहूं। ईअं बि न आहे करिणो। ॿी चए थो त गुफ़्तगू खे महदूद कंदड़ सवालनि खां पासो करियो। केरु, कॾहिं, किथे, मतिलबु अजाया जेके सवाल आहिनि उन्हनि खां पासो करणु खपे। 3 नंबर ते आहे त यकसोई ऐं मुकमिल ध्यानु तमामु अहमियत रखनि था। मतिलबु आॾो वारो ॻाल्हाईंदो रहे ऐं असांजो ध्यानु न हुजे त इहो बि ग़लति आहे। इज़ाफ़ी मालूमात लाइ राय हमवार करियो ऐं पेश करियो। तव्हांखे जंहिं मालूमात जी ज़रूरत आहे उन लाइ तव्हां आॾो वारे खां सवाल करे सघो था। जिस्मानी हरकतुनि मां ज़ाहिर थियणु घुरिजे त तव्हां मुकमिल दिलचस्पी सां ध्यानु ॾेई रहिया आहियो। ईअं न थिए जो आॾो वारो ॻाल्हाईंदो रहे ऐं तव्हां मोबाइल में लॻा पिया हुजो या कंहिं ॿिए दोस्त खे इशारा कंदा हुजो, त ईअं बि न आहे करिणो। आॾो वारे खे ध्यानु ॾियणो आहे। ॿियो अचे थो सही वक़्त ते सही सवाल करियो ऐं पोइ ख़ामोश रहो। दोस्तों, सवालु हलंदो हुजे, कंहिं मज़हबी जो टॉपिक हलंदो हुजे ऐं तव्हां वरी यकदमि कंहिं सियासी माण्हू जो सुवालु पुछो त इहो बि ग़लति आहे। जेको जंहिं टॉपिक हले थो उन बाबति ई सुवालु करिणो आहे। जेकी मुख़ातिब शख़्स जी दिलचस्पी वटां हुजनि से बहितर जवाब लाइ राय हमवार कनि था। असलियत बदिरां मुख़ातिब शख़्स जे अहसासनि वटां पुछियल सुवाल वधीक लाभाइता साबित थियनि था। हाणे दोस्तों 3 नंबर ते अचूं था दावत ॾियणु। ॿतरफ़ी दिलचस्पीअ ते ध्यानु ॾियो। ॻाल्हि या मौक़ियो अहिड़ो हुजे जेको ॿिन्ही जी दिलचस्पीअ वटां हुजे। मिसाल तौरु अहिड़े शख़्स खे क्रिकेट मैच ॾिसण जी दावत न ॾियो जेको क्रिकेट में दिलचस्पी न रखंदो हुजे। इहो दोस्त तव्हां ॾिसी सघो था त माना हिकिड़ो मौलवी फॉर एग्ज़ाम्पल माण्हू आहे त उनखे असां ईअं न थी वञे त कंहिं अहिड़ी महफ़िल में दावत ॾियूं जिते रुॻो नशे वारा माण्हू हुजनि या गैर इख़लाक़ी कमु थियनि।
त जेको जंहिं सिचुएशन सां जंहिं सां तालुक़ु रखे थो उनखे उन हिसाब में दावत ॾियणी आहे। सवालिया बदिरां बयानिया अंदाज़ अख़्तियार करियो। जीअं वहीद, छा तव्हां छंछर ते फ़ारिग़ हूंदा? ईअं न आहे चवणो त वहीद तूं छंछर ते फ़ारिग़ आहीं, फलाणो कमु कर। सवालिया बदिरां बयानिया अंदाज़ अख़्तियार करियो। हाणे चए थो त वहीद, छा तव्हां छंछर ते फ़ारिग़ हूंदा? बदिरां इहा ॻाल्हि हीअं बि करे सघिजे थी, वहीद, आउं छंछर ॾींहुं सुबुह जो ॻोठु वेंदुसि ऐं तव्हां जेकॾहिं मुनासिबु सम्झो त मूं सां गॾु हलिया हलो, उन बहाने मुंहिंजो ॻोठु बि ॾिसी अचो। त इहो हिकिड़े क़िस्म जो सवालिया ई मतिलबु बयानिया ई असांखे ॻाल्हि करणी आहे। शुरूआति नंढियुनि ॻाल्हियुनि खां करियो। कंहिंखे सिधी शादीअ जी आछ करण बदिरां बहितर आहे त पहिरीं खेसि गॾु चांहि पीअण जी दावत ॾियो। आम रवाज अंदाज़ अख़्तियार करियो। मामले खे अजायो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो न बणायो। जेकॾहिं इनकार साम्हूं अचे त ॿिए कंहिं मुनासिब वक़्त जो इंतज़ारु करियो। गुफ़्तगू जी पुॼाणी। असांखे अक्सर हिकु ग्रुप खां ॿिए ग्रुप या हिकु दावत खां ॿी दावत में शिरकत करणी पवे थी। किथे मेज़बान त किथे महिमान थियणो पवे थो। अहिड़ी सूरत हाल में असां लाइ ज़रूरी थी पवे थो त गुफ़्तगू जी पुॼाणी अहिड़े अंदाज़ में करियूं जेका वणंदड़ हुजे। मुख़्तसिर, थोरो वज़ाहती ऐं दिलचस्प अंदाज़ पुॼाणीअ लाइ वधीक बहितर रहे थो। ठठोलीअ खे मौज। घणा दोस्त संगत में पोयारो कंदा आहिनि, क्रिटिसाइज़ कंदा आहिनि, हूटिंग कंदा आहिनि त उन्हनि खे कीअं मौजनि घुरिजे। अहिड़ी नामुनासिब तनक़ीद जेका रुॻो ॿिए जो मर्तबो घटाइण लाइ कई वञे सा ठठोलीअ जे ज़मरीअ में अचे थी। रहनुमाई। ठठोलीअ खे नज़रअंदाज़ न करियो। ईअं करण सां लाॻापा कतई बहितर न थींदा। अहिड़ी सूरत हाल में वज़ाहत बिल्कुलु तलब न करियो ऐं न ई जवाबी जुमिले शुरूआत मां सां करियो। अहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ तव्हां वटि मुनासिब जुमिला हुजणु घुरिजनि। जीअं अॼु त काफ़ी माण्हुनि जो मूड ख़राबु थो ॾिसिजे। जीअं संगत में माण्हू वेंदो आहे त पहिरियों ई चवंदो आहे त अॼु त काफ़ी माण्हुनि जो मूड ख़राबु नज़र थो अचे। सवाल। हेठि ॼाणल सूरत हाल में तव्हांजो जवाबु छा हूंदो? तव्हांजो सवाल नंबर पहिरियों आहे, तव्हांजो को वाक़ुफ़कार चवे थो, काल्ह तव्हांखे जेका शर्ट पातल हुई सा ॾाढी ख़राबु हुई। छा हाणे तव्हांजी पसंदि एतिरी ख़राबु थी वई आहे? ग़लति रद्द अमल छा हूंदो हिन जो? छा वाक़ई इहा मूंखे एतिरी ख़राबु पई लॻे? बहितर रद्द अमल छा हूंदो? मतिलबु असांखे जवाबु छा ॾियणु घुरिजे? छा अञा ताईं तुंहिंजो ध्यानु कपिड़नि खां अॻिते न वधियो आहे छा? सवाल नंबर ॿियो आहे, को साथी वर्कर चवे थो, तूं हिन भेरे बि साॻी ग़लती वरजाई आहे। उपत ऐं खपत बाबति जेका हफ़्तेवार रिपोर्ट तयारु कई अथई सा ग़लति आहे। इन जो ग़लति रद्द अमल आहे, यार घुर्बल फाइल न मिलियो या कागज़ पट ॾिसण जो मौक़ो न मिलियो। बहितर रद्द अमल आहे, तूं अॻुवाट फ़ैसिलो न कर, पहिरें रिपोर्ट पढ़ी त ॾिस। त दोस्तो इहे सभु सिचुएशनूं आहिनि ऐं इन में गुफ़्तगू जेॾीमहिल कजे त ध्यानु ॾियणु घुरिजे। आॾो वारे खे मतिलबु आॾो वारो अगरि ॻाल्हि करे थो त असांखे पहिरियां हुनजी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे। हुन जेके सवाल हुजनि उहे ॿुधणु घुरिजनि ऐं जेकॾहिं असांखे जवाबु ॾियणो आहे त थधे दिमाग़ सां सोची सम्झी अंदाज़ जेको असांजो आहे उहो थधो हुजणु खपे ऐं असांजो अंदाज़ मां का बि नेगेटिविटी ज़ाहिर न थिए। दोस्तो वॾियूं महिरबानियूं, तव्हां ही सिंधी ऑडियो बुक्स जो ही ॾिठो असांजो गुफ़्तगू, तव्हांजो अंदाज़ जो हिकिड़ो टॉपिक तव्हां ॿुधो। वरी इंशाल्लाह ॿिए टॉपिक सां मिलंदासीं। वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। अस्सलामु अलैकुम।